अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो हिकु ॿिए ड्रामे जी ख़बर पई आहे जंहिंजो नालो आहे पंहिंजा वेरी, जेको तमामु जल्द सिंध टीवी जे लाइ ठही रहियो आहे दोस्तों। जीअं त फरज़ंद मलिक खजू जा ड्रामा तव्हां के ॾिसी चुका आहियो, दौलाब ज़र ज़िंदगी ऐं ॿिया बि काफ़ी हूंदा जेके तव्हां ॾिसी चुका आहियो दोस्तों। त उन्हनि खां पोइ ही वेरियुनि जी वस्ती सिंध टीवी जो हिकु बहितरीनु सॉप सीरियल हूंदो दोस्तों, जेको तव्हां ॾिसण न विसारींदा। तमामु जल्द हिन ते कमु शुरू थींदो। जीअं त फरज़ंद मलिक खजू पाण कंहिं लाइव वीडियो में आयो हुयो ऐं उते हुन ॻाल्हि कई त हीअ मुंहिंजी सॉप सीरियल आहे ऐं मां हिन ते तमामु जल्द कमु शुरू करण वारो आहियां। जी दोस्तों, त हीअ जेको पंहिंजा वेरी हिन में बहितरीनु एक्टर हूंदा जीअं त निसार शाह थी वियो ऐं अज़ीज़ कंबराणी ऐं अहमद अली शेख, सोनू ऐं तमामु बहितरीनु कास्ट हिन जी, सता लाड़ हूंदो, सभु हिन में बहितरीनु कास्ट हूंदी। जीअं त हीअ ड्रामो हिकु भेरो ॿीहर हिकु सुठे अंदाज़ में पेश कयो वेंदो सिंध टीवी ते, जेको एक्शन सां भरपूर ड्रामो हूंदो दोस्तों, जंहिंखे ॾिसण तव्हां न विसारींदा। तमामु जल्द हिन जी रिकॉर्डिंग शुरू थींदी ऐं जीअं हिन जी रिकॉर्डिंग शुरू थींदी त उहे अपडेटियूं बि तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं बर वक़्तु। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी हिन महिल अपडेट जेका तव्हांखे ॾिनीसीं। वधीक अहिड़ियूं अपडेटियूं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।